अस्सलामुअलैकुम दोस्तों, ड्रामा सीरियल पापनगर ड्रामे में छा थी। सावल खान हाणे जाबिर खान के मारे छॾींदो। चाकर खान हाणे सावल खान मथा हमलो कंदो। रूंडो आख़िरकार चाकर खान के हकीकत ॿुधाए छॾींदो। तो दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारो आहे। दोस्तों वीडियो के आख़िर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजे यूट्यूब चैनल अमीर जबारी के लाइव में सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को अवञो बैलेंस न करंदो, काफ़ी असांजी हौसला वधे थी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों अवञो टाइम वेस्ट कोन पिया करे हलो था पंहिंजी कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा सावल खान जो आहे जाबिर खान के धमकी ॾिनो। जाबिर खान के चवंदो त अगर जेकर आईंदा तो चमचागिरी कई तो मुझे खिलाफ खॾ खोटर त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर भी न बचाईंदो। जाबिर खान चवंदो त सावल खान मां तोखे ईअं मारींदुसि जो दुनिया ॾिसंदी, के हिन दुनिया में ज़लील ऐं ख्वार अहिड़ो कंदुसि जो आख़िरकार मजबूर थी करे पाण ई ख़ुदकशी करे छॾींदे। पर जेकर ख़ुदकशी न कई त पोइ मां तोखे पंहिंजे हथनि सां मारींदुसि। सावल खान चवंदो त तोखे मोकल आहे, हाणे तूं इहो दुआ कर त तूं मुंहिंजे हथां बची सघी, हाणे तूं मुंहिंजे हथां कॾहिं बि न बचंदे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त सावल खान जेको आहे चाकर खान सां ॻाल्हाईंदो। चाकर खान खे चवंदो त मूं तोखे सभु हक़ीक़तूं ॿुधाए छॾिया, अञा बि मूं वटि हक़ीक़त न आहिनि जेका तुंहिंजे अॻियां बयानु कयां। चाकर खान चवंदो त सावल खान अगर जेकर तुंहिंजे अॻियां मां बीठो आहियां, अगर जेकर तो सभु ॻाल्हियूं ॿुधायूं त पोइ मूं मथां मयार बि न कजां, छो जो तो उहे ॻाल्हियूं न ॿुधायूं जेके बाबा साईं ऐं हैदरावल जे ख़िलाफ़ आहिनि। जेकर तोखां जेतिरो थी सघे तूं सफ़ा ॻाल्हियूं जेको आहे मूंखे वाया करे ॿुधा। अगर जेकर तूं वाया न कया त पोइ तोखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो ऐं तुंहिंजे मथां हमलो करे मां तोखे अहिड़ो त सबक़ सेखारींदुसि जो दुनिया ॾिसंदी। सावल खान चवंदो चाकर खान भले तव्हां मूं मथां हमलो कयो ऐं मूंखे मारियो, मुंहिंजो लाश मैटरनि ताईं बि न पहुचायो। बहरहाल मां सभ खां पहिरीं तव्हांखे इहो ॿुधाइण थो चाहियां त तव्हां जेको आहे पंहिंजा उहे चोर ज़ाहिर कयो। ईअं न थिए जो मुंहिंजे मरण खां पोइ वरी हू तव्हांजे मथां हमलो करे तव्हांखे उन ताईं पहुचणु घुरिजे। अगर जेकर तव्हां उन ताईं न पहुतो त पोइ हू तव्हांखे वरी मारण जी कोशिशि कंदा। उन जेकर तव्हां मुंहिंजे ज़बान मथां भरोसो करे ऐं तव्हां उन्हनि खे ॻोल्हियो। चाकर खान चवंदो त हाली फ़िलहाल मां पंहिंजे तरफ़ खां पूरी कोशिशि कंदुसि त इन में तव्हांजा हथ न हुजनि। अगर जेकर इन में तव्हांजा हथ थिया त पोइ तव्हांखे मुंहिंजे हथां केर बि न बचाईंदो। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो जेको आहे चाकर खान सां ॻाल्हाईंदो ऐं चाकर खान हिन खे चवंदो तोखे कुझु हक़ीक़त जी ख़बर आहे त तूं उहा हक़ीक़त मूंखे ॿुधाए। दोस्तों उम्मीद है कहाणी आई हूंदी, पसंदि असांखे ॾींदा इजाज़त। वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। खुदा हाफ़िज़।